रियासती में जीअं सिंध मुहाज़ रियाज़ चांडियो ग्रुप पारां सिंध में धाड़ियल राज्य प्रिया कुमार जी आज़ादी ऐं सिंध जी ज़मीनुनि ते गैर क़ानूनी वालार ख़िलाफ़ ज़िले अॻवाणनि इरफान डाहिरी, इबरार मोराई, ख़लील शर, आलिम बालादी, इम्तियाज़ ॾेहराज, नोमान बब्बर ऐं ॿियनि जी अॻवाणी में रियासतीअ में इन चौक खां नेशनल हाईवे ताईं रैली कढी वई, जॾहिं त क़ौमी शाहरा ते एहतिजाजी धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि कराची खां पंजाब ऐं पंजाब खां कराची तरफ़ वेंदड़ ट्रैफ़िक मुकमल तौर मुअत्तल करे सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻवाणनि ख़िताब कंदे चयो त सिंध में हर नए ॾींहं ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां माण्हू अग़वा थी रहिया आहिनि, जॾहिं त चोरियूं फुरुनि जूं वारदातूं आम बणियल आहिनि। रहवासियुनि खे सरेआम क़त्ल कयो वञे थो। हुननि चयो त न्याणी प्रिया कुमारी केतिरे अरसे खां गुम थियल आहे, जंहिंजी बाज़ियाबे लाइ सिंध हुकूमत के बि क़दम नाहिनि खयां। हुन चयो त सिंध जी ज़मीनुनि खे गैर क़ानूनी तरीक़े सां भुॻड़नि मुठ खपाए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी कोशिश कई पई वञे, जो त एहतिजाजी धरणो 1 कलाक जारी रहियो, जंहिं बाद पुरअमन तरीक़े सां ख़त्म करे ट्रैफ़िक बहाल कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।